बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही मुख़्तलिफ़ शेपनि जूं ऐं क़िस्मनि जूं मैक्रोनियूं आहिनि। इन्हनि खे असां पाणी विझी चङी तरह धोईंदासूं। पोइ असां हिकु थांव में पाणी रधण लाइ रखे छॾियो आहे। पाणी उॿरे पियो। उन रझंदड़ पाणीअ में असां इहे मैक्रोनियूं विझंदासूं। पोइ उन सां गॾु असां विझंदासूं थोरो लूणु, त जीअं इहे मैक्रोनियूं अंदरि ताईं चहिरियूं थी वञनि। चङी तरह असां इन्हनि खे तक़रीबन 10 खां 15 मिंट टहिका ॾियारींदासूं सुठा, त जीअं अंदरि ताईं ॻरी वञनि। इन दौरान असां 2-3 फुड़ा तेल जा बि विझंदासूं, त जीअं पाण में चंबड़नि न। हाणे मैक्रोनियूं ॻरी वियूं आहिनि, रधिजी वियूं आहिनि। इन्हनि खे असां छाणे हिकु पासे कंदासूं। पोइ तईअ में असां बॉइल थियल मुर्गी, ही असां वटि तिका बचियल हुआ, उहे टुकर कया आहिनि, पर तव्हां बॉइल थियल मुर्गी विझी उन में तिका मसालो विझो। थोरो भुञी उन में शामिलु कंदासूं असां पाणीअ में थोरो 2-3 फुड़ा सुर्को विझी, उहो सुर्के वारो पाणी। पोइ मिलाए उन में शामिलु कंदासूं असां केचप। तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ घणी या थोरी केचप इस्तेमालु करे सघो था। चङी तरह मिक्स करे मैक्रोनीअ खे असां उन जे मथां विझंदासूं थोरो ज़र्दे जो रंग, ऐं 5 मिंट हल्की बाहि ते छॾे ॾींदासूं, त जीअं ज़र्दे जो रंग चङी तरह हुननि में जज़ब थी वञे। पोइ मिक्स करे मिलाए प्लेट में विझंदासूं। तयारु आहिनि असांजूं आसान ऐं मज़ेदार तिक्का मैक्रोनियूं। ॿारनि जूं तमामु पसंदीदा ऐं ज़ाइके में तमामु बहितरीनु आहिनि।